दमण जी छाती सां लॻो पियो आहे हिनखे उहो ई सुकून मिलंदो हूंदो जेको तुंहिंजी छातीअ सां लॻी हिनखे ईंदो आहे। ओ दीपक छा थियो रतन सभु ठीकु था आहिनि बाबा? बाबा बाबा धणी का दया करे बाक़ी ॻाल्हि गणप खां ॿाहिरि आहे। छा थियो आहे रतन? काका काका अहमदाबाद जे दंगनि जी ख़बर सॼे ॻोठ में झंग जी बाहि जीअं पखिड़जी वई आहे। बस बस धणी का दया करे बाक़ी मुसलमाननि पंहिंजो कमु शुरू करे छॾियो आहे। कीअं भला? बाबा बाबा टोला टोला कयूं हिक ॿिए जे कननि में सुरबाटियूं पिया था कंदा वतन ऐं असां ॾांहुं अहिड़ी तरह सां था ॾिसनि जीअं के दुश्मन खे ॾिसबो आहे। बसि धणी का दया करे। रतन अनिल अदा तव्हां चिंता न कयो भाउ ईश्वर कंदो त सभु सुख थी वेंदा भाउ सभु ठीकु थी वेंदो सभु ठीकु थी वेंदो। हा रतन बाबा मुसलमान असां सदन खां वठी न धरतीअ ते पाण में गॾु रहिया आहियूं। धरती माता जे सीने खे खेड़े पघर वहाए पोरिया कया दुखनि सुखनि में हिक ॿिए जा ॿाहिरां रहिया आहियूं। हा रतन दुखनि सुखनि में हिक ॿिए जा ॿाहिरां रहिया आहियूं। लतीफ़ साईं जूं हाज़िरियूं भरियूं आहिनि सिंध दमण जा नारा आया असांजा मुसलमान भाइर असां सां धारनि वारो सलूक न कंदा। हा बाबा न कंदा। पर मनुष्य जे मटिजण में कहिड़ी वेरम काका? हा हा धणी का दया करे। हा अनिल बिल्कुलु ठीकु थो चई दादा। रतन भला ॿिया किथे आहिनि? ॿिया वरी किथे हूंदा बाबा दीपक। हर को पंहिंजे घरनि में पियो थो ईश्वर खे यादि करे। काका हुते सभु चिंता में हूंदा। तव्हां जेकॾहिं हली दिलजाए जा ॿ ॿोल चवंदव न त सभिनी खे शांती मिली वेंदी। हा दादा तव्हांखे ऐं दीपक खे बाबा तव्हां ॿिन्ही खे हलणो पवंदो। दीपू जी दादा पुट तूं वञ भला हिननि सां। तव्हां बि हलो न दादा। पुट तूं आई त मां आहियां न बाबा तूं वञ। जेका जी आज्ञा दादा। अनिल अचो। हा हा धणी का दया करे बाबा हलो। भली आए मौलवी साहब बाबा सब सुखत आहिनि न? रब जा एहसान है मुंडे हाल वाल कीअं तबियत तुंहिंजी? कृपा आहे धणीअ जी बाबा। तूं ॿुधाए सभु शांतियूं त आहिनि न बाबा? छा ॻाल्हि आहे मौलवी साहब? बाबा ख़ैर त आहे न? खैर कोन्हे चंद्र खैर कोन्हे। गुजरात जे जनूननि वॾो नुक़सान कयो आहे। अहमदाबाद खां उथियल बाहि वञी आसाम ताईं पहुती आहे। मुसलमाननि जो क़त्ले आम कयो थो वञे। न मुसलमाननि औरतुनि जे अज़मत जो ख़्यालु कयो थो वञे न मौसूम ॿारनि जे मौसूमियत जो। बाबा या सॼी नफ़रंगी जी चाल आहे। ये सभु मौलवी साहब गोरे जे ग़लत त परे मगज़ जूं पास्तानियूं आहिनि बाबा। ख़बर पई आहे त लाहौर बि ॿरियो थियो आहे ऐं ॿियनि शहरनि में बि मुस्लमान ताव में आहिनि। ऐं हाणे त इहो बि ऐलान थियो आहे
त मुस्लमान पंहिंजे नए मुल्क पाकिस्तान वञनि ऐं हिंदू हिंदुस्तान। न मौलवी साहब न जेकॾहिं उतां जा मुस्लमान पंहिंजे वतन खे छॾे हेॾां अचनि था त भले, पर असां कोन छॾींदासीं। मरंदासीं, ॻरंदासीं, खपंदासीं, पर सिंध मट जी जातीअ खां अलॻि कोन थींदासीं। पर मौलवी साहब ये आज़ादी का धर्म जे नाले ते त कोन वरिती वई हुई। हाँ, मूंखे मिस्टर जना जी 11 अगस्त वारी तकरीर अॼु बि यादि आहे, जंहिंमें हुन चयो त तव्हांजो कहिड़ो बि अक़ीदो आहे, तव्हांखे मुकमल आज़ादी आहे। तव्हां पंहिंजे मंदरनि में, मस्जिदनि में ऐं ॿियनि इबादतगाहनि में वञी सघो था, उते इबादत करे सघो था। मौलवी साहब ये सब छा आहे? बिल्कुल मिस्टर जना बिल्कुल सही चयो। पर चंद्र, यो सवाल तू उते वञी पंहिंजे उन्हनि हिंदू भाइरनि सां कजां जिन मज़हब जे नाले ते मुस्लमाननि जो क़त्ल आम करायो। मौलवी साहब नाहे नुए मुंहिंजा ॿार नाहे नुए मुंहिंजा ॿार त तव्हां आहियो, तव्हां। हिकु अमर जी औलाद, सिंधु अमर जी, उन त लजायो आहे राम जे पैगाम खे। हे ईश्वर, तोखे पारता जेकी मंझ जहान सो तारीअ तगे तुंहिंजे, असांखे न मातृभूमि को अलग न कजाए न मातृभूमि को अलग न कजाए। बोरिए चारिए तू धनी, बेजी दावार से न दुम, हिन मुझे हाल जो मेहर ते मालूम, रखी भेलिय जो भरम, जो अची वियो आझूरम। काके के सुमल वटि पंहिंजी बिरादरी जो कठ जमा कयो आहे। मूंखे मोकिलियो अथऊं त दादा खे वठी अचो। कासिम ही सब कुछ छा थी रहियो आहे? राधा तव्हां फिक्र न कयो, कुछ भी कोन थींदो। इन में भला तव्हांजो कहिड़ो ॾोहो। ऐं राधा, सिंध धरतीअ जी मिट्टी अञा अहिड़ी बेसुभी न आहे थी जो पंहिंजा असुली वारिस न सुञाणे। राधा तूं ॾिसजांइ मज़हब जी आड़ में लिखल चंद शैतान जे पुजारे न अॻियां इहा सॼी क़ौम तव्हांजे अॻियां ढाल थी वेंदी।
पंहिंजा बच्चा कुर्बान कंदी पर तव्हांखे तो न ईंदो राधा तूं ॾिसजांइ अरे कासिम शहर मां त लॾ पलाण बि शुरू थी वई आहे राधा उहे सभु पंहिंजे ट्रिप में पिया वञनि हिन वक़्त ताईं कंहिं हिकु बि सिंधी भाउ पंहिंजे हिंदू भाउ खे न धमकायो आहे न ईसायो आहे राधा पर कासिम थोरी देर अॻु मौलवी साहब आयो ऐं साहब आयो हा छा पियो चए? चई त वञो ते पंहिंजे हिंदू भाइरनि खां पुछो त हुननि कत्लेआम जी शुरूआत छो कई मौलवी साहब इहो पियो चवे कासिम